हिते वेही मोलनी पंहिंजी फिक़ह घड़ीन पंचायत कन फतवा ॾियनि छो त हिदायत जो माखज़ ऐं मरकज़ सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह जो क़ुरान ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे। इहा शरीयत हिते कान ठही आहे। वक़ुलिल हक़्क़ु मिन रब्बिकुम फमन शाअ फलयुमिन वमन शाअ फलयकफुर। आए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समझाइनि हक़ मथां खां अची चुको आहे आसमान खां। इत्तबिउ मा उनज़िल इलैकुम मिन रब्बिकुम। जनाब साहिब सदर असांजा मोहतरम व मुकर्रम इन जलसे जी रौनक मोहतरम डॉक्टर अब्दुल रफ़ी समूह साहब नाज़िम आला जमीयत अहले सिंध, आयल मेहमान उलमाए किराम ऐं मुंहिंजा मुअज़्ज़िज़ भाइरो दोस्तो, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। तमाम तारीफ़ूं उन अल्लाह जी ज़ात जे लाइ जंहिंजी ज़ात व सिफ़ात में एक ज़र्रे बराबर को भी शरीक कोन्हे। पाण चवंदा आहियूं उन जे हुक्म जे बग़ैर वण जो हिकु पन चुरी नथो सघे। हक़ीक़त भी आहे, पर जेकॾहिं उहो अल्लाह हुक्म करे त जबल भी हली पवे। उहे रब्बुल आलमीन आसनुल ख़ालिकीन ख़ैरुर राज़िकीन जी ज़ात आहे ऐं उहो ई अला कुल्लि शैइन क़दीर आहे। मुख़्तसरन हम्दो सलाह खां पोइ दुरूद व सलाम अकरमुल अव्वलीन वल आख़िरीन सय्यदुल कौनैन सय्यदुल सकलैन इमामुल मुजाहिदीन इमामुल क़िबलतैन ख़तमुल मुरसलीन मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व असहाबिहि सल्लम जिन जे ज़ात ते गिरामी ते तव्हांजे साम्हूं कलाम पाक सूरह निसा आयत नंबर 12 ऐं 13 इन में अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो त हे अल्लाह जूं हदूं आहिनि। जेको बि माण्हू अल्लाह जी इताअत कंदो ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कंदो उन खे अल्लाह ताला अहिड़नि बाग़नि में जन्नत जे अहिड़नि बाग़नि में दाख़िला ॾींदो जिन जे हेठों नहरूं वहनि थियूं। फरमाई उन में हू हमेशह रहंदा। ऐं इहा दंग कामयाबी आहे, मामूली कोन्हे, अज़ीम कामयाबी आहे। वरी अॻिते फरमाई जेको शख़्स अल्लाह जी नाफ़रमानी कंदो ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफ़रमानी कंदो उन खे अल्लाह ताला जहन्नम में दाख़िल कंदो। उन छा फरमाई अल्लाह जे रसूल जी इताअत करण वारो उहो जन्नत में पियो वञे ऐं ही काॾे पियो वञे नाफरमान अल्लाह जे रसूल जो फरमाई दोज़ख में ऐं ही उन में हमेशह रहंदो। ओला फरमाई अज़ीम कामयाबी आहे। ऐं ही छा फरमायो हिते अल्लाह ताला फरमाई ओ रुसवा कुन ज़िल्लत ऐं ख्वारी वारो अदाब आहे। इरबाद बिन सारिया रज़ियल्लाहु ताला अन्हु उहो चवे थो, हवालो आहे हदीस इब्ने माजा जो, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन असांखे हिकु दफ़े वाइज़ कयो
ज़रफ़त मिन्हु उयून व वजलत मिनल क़ुलूब। अहिड़ो जो वाइद कयूं जो दिलियूं धक धक ॾकण लॻियूं ऐं अखियुनि मां ज़ारो कतार ॻोढ़ा वही हलिया। तव्हां हदीस जे किताब में सुवाल ई पैदा कंदो थिए ॾेखारे सघो जो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ो ख़ुतबो ॾिनो, अहिड़ो वाइद कयो त माण्हू खिलण लॻा, ख़ुशि थियण लॻा, टहक ॾियण लॻा। न, छो त इन कसरत देख तुमीतुल क़ल्ब, घणो खिलण त दिल खे मुर्दह करे छॾे। हा, पैगंबर अलैहिस्सलाम जा ख़ुतबा, उनजा दर्स इहे त मिलंदा त साहबा रोइण लॻा, साहबा खे ख़ौफ़ थियो, वजह तारी थी वई त पैगंबर अलैहिस्सलाम जिन इहो वाइद कयो त साहबनि सम्झो त अॼो को वाइद त हीउ त मोकिलाणी वारो वाइद थो लॻे। छा मतिलब त हिकिड़ो माण्हू हिकु जॻह खां ॿिए पासे वञे पियो, हाणे ख़बर कॾहिं अचे, तंहिंजे करे हाज़रीन मजलिस खे वींदे वींदे अहिड़ियूं नसीहतूं कंदो आहे, या अहिड़ो माण्हू जेको हिन दुनिया मां वञण वारो आहे त उहो आख़िरी अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो आहे। त साहबा चवण लॻा, ऐं अल्लाह जा पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼो को वाइद त अलविदाई थो मालूम थिए, जहिड़ो मोकिलाणी वारो हुजे। तंहिंजे करे साईं असांखे तमामु वधीक नसीहत करियो। साहबनि इहा गुज़ारिश कई, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अलैक बितक़वल्लाह वस्समए वत्ताअह, हमेशा अल्लाह का ॾिजो। ख़ौफ़ इलाही, अल्लाह जो डप, अल्लाह जो ख़ौफ़ उहा शइ आहे जो इंसान गुनाहनि खां बची सघे थो। अल्लाह मिन्नी अऊज़ु बिका मिन क़ल्बिन ला यख्शा, या अल्लाह मूंखे अहिड़े दिल खां पनाह में रख जो तुंहिंजे ख़ौफ़ खां ख़ाली हुजे। पंहिंजनि में हुजो, बेगाननि में हुजो, खुशी हुजे, गमी हुजे, हर हाल में अल्लाह जो डप ऐं ख़ौफ़ ऐं ताअत। तकरीर ॿुधण जो ज़ौक़, वाइद ॿुधण जो शौक़ ऐं जज़्बो ख़ाली न हुजे, बल्कि ॿुधण सां गॾोगॾु अमल जी नियत हुजे। ॿुधो ऐं अमल कयो, अमल खां सवाइ ज़िंदगी कंहिं कम जी कोन्हे को। निमाज़ छो था पढ़ूं? निमाज़ पढ़ूं छो था? निमाज़ जो अज़ीम फ़ाइदो रब्बुल इज़्ज़त फरमायो त इन्न सलात तनहा अनिल फ़हशाइ वल मुनकर, इहो आहे अमल। फरमाई निमाज़ बेहयाई ऐं बुरनि कमनि खां रोके थी। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, अल्लाह जो डप ऐं ख़ौफ़ ऐं इताअत, ॿुधण ऐं मञण, इताअत। तव्हां ते जेकॾहिं अब्दन हबशियन, हिकु जमाए जो अमीर मुक़ररु कयो वञे,
वो चाहे हुकूमत जी सतह ते हुजे, जमाई जी सतह ते हुजे, चाहे वो हबशी छो न हुजे, उन जी इताद करनी है। पाण फरमायो फसतरा तव्हां ॾिसंदो इख्तिलाफन शदीदन वफ़ीरन कसीरन, मूंखां पोइ जेके ज़िंदह रहिया उहे तमामु घणो इख्तिलाफ़ ॾिसंदा। फअलैकुम बिसुन्नती सुन्नतुल खुलफाए राशिदीन वअज़्ज़ू अलैहा बिन्नवाजिद व इय्याकुम मुहदसातिल उमूर फइन्न कुल्ल मुहदसिन बिदअह व कुल्ल बिदअत ज़लालह। पाण फरमायो इन इख्तिलाफ़ खां बचण जी सूरत सिर्फ़ हिकिड़ी आहे, तव्हां मुंहिंजी सुन्नत ते अमल कजो ऐं खुलफाए राशिदीन जी सुन्नत ते। खुलफाए राशिदीन जो ॿियो को तरीक़ो कोन्हे, उहो ई जेको मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जो तरीक़ो। उन जी सुन्नत ते केतिरे क़दुरु पाबंद रहिजो। पाण फरमायूं उनखे ॾाठनि सां मज़बूत झलिजो। बाद दफ़ा हथ में का शइ आहे गुम थी सघे थी, किरी बि पवे थी, पर जेका ॾाठनि में आयल शइ उहा सवाल ई पैदा कंदो थिए जो वञे। ऐं तव्हां दीन में नमन नमन कमनि खां बचिजो, छो त पाण फरमाए दीन में हर नओं कम छा आहे बिदअत आहे, हर नओं कम बिदअत आहे। ऐं बिदअत सही बि आहे हसना बि आहे, ईअं कोन्हे, हर बिदअत ख़राब आहे। बिदअत का चङी कान्हे का, पर अॼु असां ॾिसूं पंहिंजे मुआशरे में सुन्नत खे पोइते कयो पियो वञे ऐं बिदअत खे सीने सां लॻायो पियो वञे, सीने सां लॻायो पियो वञे, का परवाह कोन्हे को। सैयदना आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह ताला जन्नत मां कढियो हिकु नाफरमानी जे करे। गुनाह ऐं जन्नत खोड़ो ई कोन्हो लॻे। सोचो असां किथे बीठा आहियूं, असांखे सोचणु घुरिजे पंहिंजो पाण खे ख़ुसूसन गुनाह कबीरा खां बचायूं, इंसान जा दिल साफ़ सुथरा थियनि था। आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ख़वाश कई ॿीहर, पर अल्लाह फरमाए त हाणे मशरूत अथई, हाणे जन्नत मशरूत आहे। फइम्मा यअतयन्नकुम मिनी हुदन फमन तबि हुदाया फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। ॿीहर तव्हांखे इहो घर आबाद करणो आहे, जन्नत तव्हांखे खपे, जन्नत मिली सघे थी त हिदायत मुंहिंजे तरफ़ां ईंदी। हिते वेही मोलनी पंहिंजी फिक़ह घड़ीनि, पंचायत कनि, फतवा ॾियनि, छो त हिदायत जो माखज़ ऐं मरकज़ सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह जो क़ुरान ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे। इहा शरीयत हिते कान ठही आहे। वक़ुलिल हक़्क़ु मिन रब्बिकुम फमन शाअ फलयुमिन वमन शाअ फलयकफुर। आए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समझाइनि, हक़ मथां खां अची चुको आहे, आसमान खां। इत्तबिउ मा उनज़िला इलैकुम मिन रब्बिकुम वला तत्तबिउ मिन दूनिही औलिया। फरमाए पैरवी उन ई शइ जी कयो जेको अल्लाह जे तरफ़ां मथां खां तव्हां ॾे नाज़िल थी आहे। मथां खां छा नाज़िल थियो आहे? हिकु अल्लाह जो क़ुरान ऐं पैगंबर
पैगंबर अलैहिस्सलाम जी हदीस दीन शरीयत जा माखज़ ॿ आहिनि। टियों को किताब कोन्हे को, न को टियों शहर आहे। शहर बि असांजा ॿ आहिनि, हे मक्को आहे, ॿियो मदीनो आहे। त अल्लाह जो फरमाए उन ई शइ जी पैरवी करियो जेका मथां खां नाज़िल थी आहे। त अर्ज़ पे कयूं त अल्लाह फरमायो त हिदायत मुंहिंजे तरफ़ां ईंदी, जे हिन हिदायत जी पैरवी कई उहो जन्नत में वेंदो। ऐं अल्लाह छा फरमायो, व इन तोती उहो तहतदू क़ुरान वादे फरमायल, वादे लिखियल आहे। फरमाई जेकॾहिं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इतायत ऐं फरमान बरदारी कई, नबी जी इतायत कई, त तव्हां खे हिदायत मिली चुकी, तव्हां हिदायत वारा आहियो। हिदायत मिलण खां पोइ त माना तव्हां जन्नत में वञी सघंदा। जन्नत मिले थी पैगंबर अलैहिस्सलाम जिन जे फरमान सां। जुम्मो नमाज जेको आहे न, चयो ईअं वञे थो, चयो ईअं वञे थो, सम्झायो वञे थो। खुतबो जेको आहे न सो जुम्मो फर्द आहे, तंहिंजे करे उन फर्द दौरान ॿ रकातूं कोन पढ़बियूं। जॾहिं ख़तीब खुतबो पियो ॾे न, इन ई ते क़ाइम न रही सघिया। जुमे जे ॾींहुं इहो कानून बनायो, खुतबे दौरान क़ुरान पढ़ियो पियो वञे, तंहिंजे करे खुतबे दौरान ॿ रकातूं कोन पढ़बियूं। ॿिए ॾींहुं नमाज़ फजर में क़ुरान पढ़ियो पियो वञे ॾाढियां, छो त ज़ोर असर में सिरी किरात हूंदी आहे, मग़रिब इशा फजर में ज़ोर असर में सिरी हूंदी आहे, मग़रिब इशा फजर में जहरी हूंदी आहे। सुन्नतूं पढ़ियूं पियूं वञनि। होॾां छा चयूं त खुतबे दौरान क़ुरान पियो पढ़ियो वञे, ॿ रकातूं कोन पढ़बियूं। ऐं हिते उसूल केॾां वियो, नमाज़ फजर जी दौरान ॿ रकातूं पढ़नि। पैगंबर अलैहिस्सलाम जिन फरमाया इज़ा उक़ीमतिस सलात फला सलात इल्लल मक्तूबा। सही मुस्लिम जी रिवायत, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान मुबारक आहे। जॾहिं फर्ज़ नमाज जे लाइ तकबीर चई वञे त का नमाज ई कोन्हे को, का नमाज कोन्हे को सिवाय उन फर्ज़ जे। पहिरीं माण्हू पढ़े, लेट थी वञे त माण्हू नमाज़ फजर जे फर्ज़नि खां पोइ सुन्नतूं पढ़ी सघे थो। इज़ा जाअ अहदुकुम वल इमाम यख्तबु फलयुसल्ली रकअतैन यतजव्वद फीहिमा। कंहिंजो फरमान हो, उन ई जो फरमान मुबारक आहे, जंहिंजो कलमूं पढ़ूं था, जंहिंजो कलमूं पढ़जे इताअत उन ई जे कजे, उन ई जी इताअत कजे। छो त असांखां क़बर में इहो कोन पुछो वेंदो त मन इमामो का, मन पीरो का, मन मुर्शिद का। सुवाल ई टे थींदा, रब जी रबूबियत जे बारे में, दीन इस्लाम जे बारे में, ऐं इहो पुछो वेंदो त मन नबीयो का, तुंहिंजो नबी केरु आहे। पोइ जंहिंजे बारे में, जंहिं शख़्सियत जे बारे में सुवाल कयो पियो वञे क़बर में, उन जी इताअत अॼु खां छो न कयूं। उमय्या खलीफ़ा मरवान बिन अब्दुल मलिक, उन जे दौर में अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु ताला अन्हु, छो त उन कानून जारी कयो, ख़तीब जंहिं खुतबो ॾे ॿ रकातूं न पढ़जे। ऐं मूं पैगंबर साईं जिन जो छा फरमान ॿुधायो तव्हांखे, हदीस तिरमिज़ी ऐं नसाई जी, जॾहिं माण्हू लेट थी वञे जुमे जे ॾींहुं, ख़तीब हाणे खुतबो शुरू कयो आहे, पैगंबर अलैहिस्सलाम जिन पिया फरमाइनि न वेह,
बरकतूं हल्कियूं पढ़ी खुतबे दौरान पूवे। ये पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान है। पोइ ने अमल कजे न त अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु ताला अन्हु बरकतूं पढ़ी ॾेखारियूं ऐं बाद में उनखे चयो वियो त इहे ख़लीफ़े जा जेके छाड़ता हुआ ज़रे घटि तो ते उलरूं कयूं मारणी जे मारियूं थे तॾहिं चवणु लॻो भले मूंखे मारे विझनि हा पर पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में खुतबे दौरान बरकतूं पढ़ियूं वियूं खुतबे दौरान आऊं कीअं इन्हनि खे छॾियां। इहो सहाबा जो अमल। अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु उन ई निमाज़ सूरत फातिह पढ़ी निमाज़ जनाज़ में ऐं चयो छा थो वञे। हाँ डॉक्टर साहब तवज्जो हेॾे मर गया मरदूद न फातिह न दुरूद। हाणे पेर खया ये पेर किथे था वञनि। फातिह न मर गया मरदूद न फातिह न दुरूद। असां अहल हदीस अल्हम्दुलिल्लाह नमाज़ जनाज़ा में दुरूद भी पढ़ूं था ऐं असां सूरतुल फातिह पढ़ूं था छो त अमर नारदो अन नकर सूरतुल फातिह अलल जनाज़ते। हवालो हदीस इब्न माजा जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे नमाज़ जनाज़ा में सूरत फातिह अलहम्दो पढ़ण जो हुक्म ॾिनो। गुज़ारे वञण खां पोइ जनाज़े खां बाद जनाज़े में दी पुगे ई कोन बाद में ले हाणे छा चवंदा हल फातिह खानी करे जूं ईअं चवंदा नी न हल फातिह खानी करे जूं जिते फातिह पढ़नी उते फातिह पढ़ियूं कोन हाणे फातिह खानी करे जूं। त अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु किरत जहरी करे थो ॾाढियां किरत अलहम्दो पढ़ी ऐं पोइ चई लितअलमू अन्नहा सुन्नतुन सूरतुल फातिह हिन मय्यत ते नमाज़ जनाज़ा में अलहम्दो इन ई करे पढ़ी तव्हांखे ख़बर पवे त नमाज़ जनाज़ा में सूरत फातिह अलहम्दो पढ़ण सुन्नत आहे। एक शख्स के दुआऊं यादि कोन्हे को दुआऊं यादि ई कोन्हे को सिर्फ अलहम्दो तो पढ़े इहा नमाज़ जनाज़ा उन जे लाइ काफ़ी थी वई। ऐं ॿियो रिकत में वॾियूं वॾियूं दुआऊं थो पढ़े पर सूरत फातिह नथो पढ़े। कसम आहे मूंखे रब जो सूरत फातिह अलहम्दो जी ॿी का दुआ मट आई कान्हे का नेमन बदल अलहम्दो जो आई कोन्हे को। नमाज़ जनाज़ा में सूरत फातिह पढ़ण ज़रूरी आहे चाहे उहा नमाज़ जनाज़ा हुजे उहा नमाज़ फर्ज़ हुजे पोइ जमात सां पियो पढ़े या अकेलो पियो पढ़े जंहिंजो नालो नमाज़ आहे अलहम्दो पढ़ण ज़रूरी आहे। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मन अमिल अमलन लैसा अलैहि फहुव रद्दुन। जे अहिड़ो माण्हू जे अमल कयो जेको असांखां साबित न आहे उहो अमल क़ाबिल क़बूल कोन्हे उहो मरदूद आहे। निमाज़ में बीठो आहे शुरूआत किथां थो करे नियत कई निमाज़ जी पुठी हिन इमाम जे रकायतूं हेतिरियूं ऐं पोइ चए थो अल्लाहु अकबर। आऊं हल्फीअ चवां थो रब्बे काबा जी कसम आहे तव्हां हदीस सही बुखारी सही मुस्लिम अबू दाऊद तिरमिज़ी नसाई इब्न माजा जेको हदीस जो किताब तव्हांखे मिले उन में तव्हां नमाज़ ॾिसो त नमाज़ जी शुरूआत लफ़्ज़ अल्लाहु अकबर सां अल्लाहु अकबर सां। इन्नमल अमालु बिन्नियात नियतनि जो मदार नियत जो दारो मदार अमलनि जो दारो मदार छा ते आहे नियत ते आहे। नियत जो नाइन दिल जे इरादे खे ज़बान सां इज़हार ये अल्फाज चया विया ऐं इहा नियत कान थी वई। फारसी वारो फारसी में नियत पियो करे ऐं ही उर्दू ज़बान वारो उर्दू में सिंधी वारो सिंधी ज़बान में
ऐं ॿियो पठाण थियो त पैतो में, छो त बिदत अला कई आहे ऐं सुन्नत बैनुल अक़वामी आहे। सुन्नत जो रंग हुजे त पोइ अमल क़बूल आहे। अल्लाह तो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल वला तुब्तिलू अअमालकुम। आए ईमानदारो, तव्हां अल्लाह जी इताअत करियो ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत करियो ऐं पंहिंजनि अमलनि खे तव्हां बर्बाद न करियो। हुज़ैफा रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकिड़े माण्हू खे ॾिसनि था, हुज़ैफा बिन यमान नमाज़ पिया पढ़नि पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे तरीक़े जे ख़िलाफ़। तॾहिं चई झूना इहा नमाज़ पढ़ंदे तोखे घणो अरसो थियो आहे? मुंहिंजो अरबईन, चवणु लॻो 40 सालनि खां नमाज़ इहा पढ़ंदो पियो अचां। मां सल्लैत हज़रत मां सल्लैत फतवा ॾेई छॾी। ही साहबी सॻोरो आहे कि तो नमाज कान पढ़ी, 40 सालनि जी नमाज तो कान पढ़ी। जेकॾहिं इहा नमाज पढ़ंदे 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 तुंहिंजो मौत थी वियो त फितरत इस्लाम जी ते तुंहिंजो मौत कोन थियो। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे तरीक़े मुताबिक़ नमाज 40 सालनि वारी नमाज न आहे। असांखे कॾहिं इहा तौफ़ीक़ थी त पंहिंजी नमाज नबी सल्लल्लाहु तरीक़े मुताबिक़ भेट करियूं। भेट जिदा दे ॾिस अलदीजो हाणे अची वियो, खलाई मखलूक अची वई, खलाई मखलूक अची वई, उॾामे थो, इमाम ते उलरूं थो करे, काबे खे भूंडा पियो ॾे, रफल यदैन ही घोड़े जी पुछ पियो हलाए। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। सुन्नत ते जेकॾहिं माण्हू अमल जी तौफ़ीक़ न आहे त घटि में घटि सुन्नत ते माण्हू चिथरूंद न करे, टोक न त करे, खिलत न करे। जंहिं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खां 5-7 न घटि में घटि सही सनद सां 50 खां मथे 60 हदीसूं साबित आहिनि। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम रफ़ल यदैन सां हमेशा पाण सॻो नमाज़ पढ़ी। अमन में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि मर्रतैन हदीस तिरमिज़ी जी पाण फरमाइन काबे में हरम में बैतुल्लाह वटि अल्लाह ताला मोकिलियो फ़रिश्तनि जे सरदार जिब्राइल खे। फ़रिश्तनि जो सरदार जिब्राइल आयो नबियनि जे सरदार मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नमाज जिब्राइल पढ़ी ॾेखारी, प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही नमाज पढ़ो। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम वरी उथिया, मिंबर ते नमाज पढ़ियो, क़याम रुकू सजदो न पिया करे सघनि, मिंबर तां लही हेठि सजदो कयो ऐं पोइ पाण या अय्युहन्नास इन्नी अन्नमा सनअतु हाज़ा लितअतमूनी बी वले सुन्नती। ऐं इंसानो ही मूं इन ई जे करे कयो आहे ताकि तव्हां मुंहिंजी सुन्नत खे ॾिसी वठो ऐं मुंहिंजी इताअत करियो। पोइ ऐलान करेगा सल्लू कमा रअयतमूनी उसल्ली। जी इमाम नमाज पढ़े ईअं न, पाण फरमायूं कि आऊं थो नमाज पढ़ां ईअं नमाज पढ़ी। 40 सालनि वारी नमाज हुज़ैफा जी फतवा मां सल्लैत तो नमाज कान पढ़ी। ऐं हेॾा इस्लाम में केतिरे क़दुरु वुसअत, केतिरे क़दुरु मन तवज़्ज़ा फ़अहसन अलवुज़ू सुम्मा सल्ला रकअतैन युक़बिलु अलैहिमा बिक़ल्बिही व वजही गुफ़िर लहु मा तक़द्दम मिन ज़ंबिही व फ़ी रिवायतिन वजबत लहुल जन्नह। हवालो हदीस सही बुखारी जो। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जे माण्हू वुज़ू ईअं कयो जीअं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन वुज़ू कयो आहे, नबी जे तरीक़े मुताबिक़ वुज़ू करे ऐं पोइ रकातूं पढ़े थो 2 मुहम्मदी नमाज, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े मुताबिक़ नमाज थो पढ़े, दिल जे हुज़ूर सां ऐं ख़ुशबू ऐं ख़ुशू सां
उन जा टोटल गुनाह माफ़ कया वञनि था ऐं जन्नत उन जे लाइ वाजिब थी वई। ये प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जी बहार ऐं सुन्नत जी बरकत। ही केरु अचे थो यमन खां हिकिड़ो अचे थो वॾो सफ़र करे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम वेठल आहिनि। दुल्लुनी अला अमलिन इज़ा अमिलतु दख़लतुल जन्नह। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं रहनुमाई करियो। पुछण तव्हां खां आया आहियो, पुछण तव्हां खां आयो आहियां, ॿुधाईंदा साईं तव्हां अमल आऊं पाण कंदसि जो अल्लाह मूंखे जन्नत ॾे। वॾो सुवाल आहे, अज़ीम सुवाल आहे। इन ई खां नथो सम्झा को ॿियो मथे सुवाल थी थो। फमन ज़ुहज़िहा अनिन्नार व उदखिलल जन्नत फ़क़द फ़ाज़। जंहिं माण्हू खे जहन्नम जी बाहि खां हटाए करे जन्नत में दाख़िल कयो, इहो इंसान यकीनन कामयाब थी वियो। कामयाबी जो सर्टिफिकेट पियो मिले। ऐं हीउ आयो आहे जन्नत जो सुवाल करणु। पैगंबर अलैहिस्सलाम वरी छा चयो? या रसूल अल्लाह आऊं आयो आहियां अतैतु मिन अहली व माली व अशीरती। या रसूल अल्लाह सभु कुझु छॾे आयो आहियां। अब्बाना अजा घर ॿार खानदान कारोबार मईशत सभु कुझु छॾे तव्हां ॾे आयो आहियां। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन उन खे अरकान इस्लाम समझायो। तौहीद बारी ताला, रिसालत, नमाज, रोज़ो, ज़कात। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही दिलि चाहे थी ज़िंदगी जा बाक़ी ॾियारा सही तव्हांजी ख़िदमत कंदे गुज़ारियमि, पर इहो प्रोग्राम जन्नत जो खणी आऊं पंहिंजे लाइ केॾे थो वञां। तव्हांजो जन्नत जो प्रोग्राम ॾिनो आहे, तव्हांजी इताअत सां जन्नत थी मिले। साईं मूंखे इजाज़त आहे त वञे पाण सगुर इजाज़त में थोरो अॻिते वधियो त ॾाची जो पेर कंहिं सुराख में अची वियो ऐं बैलेंस बराबरि कोन थियो। उहो उथे थो, उहो उतां किरे थो, कंध ॿाहिरि ऐं उन महिल गुज़ारे वियो। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जेॾो ख़ुशि पिया थियनि ॾिसी करे, छो पाण वरी में न मईअ केॾा खणी अचो, फो थी विया। पाण फरमायूं आसमान खां मलाइक लही आया। इन जे वात में जन्नत जा मेवा पिया खाराइनि। मूंखे पक थी वई इहो शख़्स बुखायल उञायल हो। सिर्फ़ ऐं सिर्फ़ हिकिड़ी लगन हुई, हिकिड़ी तड़प हुई। उहा कहिड़ी? वञा ऐं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम वटि पुॼा ऐं जन्नत जो प्रोग्राम पुछां, उन ते अमल करियां। पाण फरमायो अमल जो टाइम वक़्त त कोन मिले थो, पर अजर तमामु घणो खणी वियो। हीअ पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी इताअत, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी फरमान बरदारी जो नतीजो। इंसान अमल करे अल्लाह जो हुक्म छा आहे ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुक्म छा आहे इहो न ॾिसे पाड़े वारो छा पियो चवे, मारो उस्ताद छा थो चवे, म्यांजीअ मौलवी छा न, सिर्फ़ ऐं सिर्फ़ इहो ॾिसे त अल्लाह जे क़ुरान में छा लिखियलु आहे ऐं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमान में छा लिखियलु आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि हिकु शख़्स आयो। ही हदीस है जिब्राइली, हवालो हदीस सही मुस्लिम जो। साहबा चवनि था असां वेठल हुजूं, हिकु शख़्स आयो, कपिड़ा अहिड़ा सफ़ेद जहिड़ो कर हाणे वेंझी सजी घरां आयो आहे। असां मूंखे सुञाणे न पियो, आहे मुसादिर आहे त पोइ सफ़र जा के निशान हुजनि, उहे सफ़र जा बि निशान कोन्हे। हाणे सुञाणूं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं वेही रहियो, जो उस्ताद जे साम्हूं शागिर्द वेहे थो ऐं पंहिंजा ॿई हथ सथरनि ते रखी चवण लॻो, या मुहम्मद अख़बिरनी अनिल इस्लाम। साईं इहो ॿुधाए त इस्लाम छा आहे?
तॾहिं पाण सगुर फरमा अल इस्लाम अन तशहद ला इलाहा इल्लल्लाह व अन्न मुहम्मद रसूलुल्लाह व तुकीमुस सलात व तुतिय ज़कात व तसौम रमज़ान व तहज्जुल बैत अन इस्ततात अलैहि सदक़त फअजिबना यसअलु व युसद्दिकु। साईं मला इस्लाम छा आहे? तॾहिं पाण में इस्लाम इहो आहे, या गवाही ॾे अल्लाह हिकु आहे, अल्लाह खां सवाइ को इबादत बंदगी जे लाइक़ न आहे। मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे। तौहीद रिसालत। उन खां पोइ पंज वक़्त नमाज़ पढ़जां, रमज़ान मुबारक जा रोज़ा रखजां, मालदारी साल में हिकु दफ़ा ज़कात, पोइ चई ताक़त अथई बैतुल्लाह ते पुॼण जे त हज कजां ज़िंदगी में। साईं तव्हां सच फरमायो, असांखे ताजुब लॻो, अजीब माण्हू आहे, सुवाल अहिड़े नमूने करे थो जहिड़ी हिनखे ख़बर ई न हुजे, ऐं वरी मथां तस्दीक ईअं पियो करे जहिड़ी ख़बर हुजे, जे ख़बर पुछई थियो वरी ॿियो सुवाल अख़बिर अनिल ईमान अन तुमिन बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही व तुमिनु। ईमान ही आहे अल्लाह खे अल्लाह करे मञ, अल्लाह जे मलाइकनि ते, अल्लाह जे रसूलनि ते, अल्लाह जे किताबनि ते। तक़दीर चङी या बुरी, वरी चई त सही तव्हां सच फरमायो। एहसान एहसान इहो आहे अन तअबुदुल्लाह कअन्न तराह फ़इन लम तकुन तराह फ़इन्नहु यराक। अल्लाह जी इबादत बंदगी ईअं कर तूं ख़ुदि अल्लाह खे बि ॾिसी। पावरफुल ईमान ईअं कोन्हे त पोइ ईअं सम्झ अल्लाह तोखे ॾिसे पियो। क़ुर में मूं पढ़ियो अल्लज़ी यराक हिन तक़ूम व तक़ल्लुब फ़ी साजिदीन। पोइ ठुंगनि वारी निमाज़ जो मोमिनी निमाज़ हुजे न, अल्लाह उहा ज़ात आहे जो तुंहिंजी निमाज़ जी हर हर हरकत खे चेक पई करे अल्लाह जी क़याम रुकू सजदो। इहो सम्झ अल्लाह मूंखे ॾिसे पियो। क़यामत जो सुवाल कयो अथई, ख़बर ॿिन्ही खे कोन्हे, न पुछण वारे खे न पुछण वारे खे। हा क़यामत जी निशानियूं अलबत्ता उन ते पैगंबर ॿ ॿुधायूं। तूं ॾिसंदे बानी ॼणकत औलाद जेको ॼणी उहो औलाद उनजो हुक्मरान ऐं हू उनजी जहिड़ी बानी नाफ़रमान औलाद। हा जिस्म ते कपिड़ा हूंदा कोन हूंदा, पेर उघाड़ा, बकरियुनि जा धराड़, ग़रीब, उहे बि वॾियूं वॾियूं बिल्डिंगूं मालातूं ठाहे फ़ख्र कंदा। ईअं चई हली वियो। उमर फारूक चए थो आउं वेठो रह। नबी साईं जिन फरमायो, उमर तोखे ख़बर हो केरु? या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे ख़बर कोन्हे केरु हो आयो। पार फरमाई इन्नहु जिब्रील। या रसूलुल्लाह जिब्रील हो? हा हा पाण में फ़रिश्तो इंसान जी सूरत में आयो तव्हां में हो ऐं तव्हांखे तव्हांजो दीन सेखारण। वाक़िअ दावाना अनिल हम्दुलिल्लाहि।